अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला आबड़ो अयामा बिशारा सुमरो नजर जनासी खास वज़ीर आज़म शहबाज शरीफ के सऊदी अरब दौरे जो गडियल पधरनामो जारी। सऊदी अरब और पाकिस्तान जो माशी इस्तेहकाम जारी रखने जो आज़म। पाकिस्तान और सऊदी अरब तरफा मुख्तलिफ मामलन ते बितरफ़न लागापन के हथी ॾियण ते इतफ़ाक़। ॿिन्ही मुल्कनि निजी शोबन में सहकार करण ते इतफ़ाक़ करे वरितो। अगूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जो भाइटो शेख राशिद शफ़ीक उम्र की अदायगी की वापसी का इस्लामाबाद जी एयरपोर्ट तां गिरफ़्तार। शेख राशिद शफ़ीक ख़ानगी एयरलाइन ज़रिए इस्लामाबाद पहुतो हो। शेख रशीद चवे थो माण्हुनि जे घरनि ते छापाया पिया वञनि, हुकूमत इंतकाम ते लही आई आहे। माण्हू जिथे भी वेंदा उते नारा लॻंदा, अवाम खेनि अना ऐं टमाटर हणंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाला चयो आहे त इमरान ख़ान नौजवाननि खे भड़काए रहियो आहे। खेसि गिरफ़्तार कयो वेंदो। बाक़ाइदे नौजवाननि खे मनसूबाबंदी तहत भड़कायो वियो आहे। सऊदी अरब कुझु माण्हुनि खे डिपोर्ट ऐं घणनि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो कयो आहे। मस्जिद नबवी में पेश ईंदड़ अफ़सोसनाक वाक़े जो फैसलाबाद में अगूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान समेत 150 माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल। केस में क़ौमी असम्बली के अगूणे डिप्टी स्पीकर कासिम सूरी, शेख राशिद शफ़ीक ऐं अनिल मुसरत के नामज़द किया वियो। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अॼु पुरहतन जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। हीउ ॾींहुं 1886 में शिकागो जे शहीदनि जी यादि में मल्हायो वेंदो आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां रैलियूं कढी पुरहतन सां एके जो इज़हार। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु ऐं सुभाणे मिटीअ वारी हवा खुलंदी। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु कराची में मौसम गरम रहंदो। गर्मी पद 38 खां 40 सेंटीग्रेड ताईं पहुचण जो इम्कान आहे। हैदराबाद, शेख बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास, ठटे ऐं बदीन में भी मिटीअ वारी हवा खुलंदी। मौसमियात खाते पारां ईद खां पोइ सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जक थी। पनो आकिल में सीनियर कानूनदान ऐं फेली अॻवान जमाल नासिर बुल्लो खे पुलिस अवामी दबाव खां पोइ आज़ादु करे छॾियो। जमाल नासिर बुल्लो खे गुज़िरियल ॾींहुं रोहिड़ी मां गिरफ़्तार कयो वियो हो। जमाल नासिर बुल्लो मथां मेराज भुट्टो जी फ़रियाद ते धमकियुनि जी FIR दाख़िल कई वई हुई। सकरन में क़ौमी शहराह ते वैन ऐं ट्रालर में टक्कर, एक मुसाफ़िर फौत, 5 ॼणा ज़ख़्मी। पुलिस वाक़े वारनि हंधि पहुची फौती जी लाश ऐं ज़ख़्मियुनि खे नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो। आईं घोट की पुलिस पारां 10 ॾींहं अॻु अगवा थियल मुगवी शमन चाचड़ खे बाज़ियाब करण जी दावा। पुलिस नागवा जे कचे वारे इलाइक़े में कार्रवाई करे मुगवी खे बाज़ियाब करायो। नौजवान शमन चाचड़ खे 10 ॾींहं अॻु ॻोठ अबल ख़ैर चाचड़ वेंदे रस्ते मां अगवा कयो वियो हो।